बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहे रहिया आहियूं गोभीअ जो बोड़। गोभीअ जे बोड़ में असां मुर्गी शामिलु कंदासीं। मुर्गी ऐं गोभीअ जो बोड़ जेको थींदो आहे उहो वधीक टेस्टी थींदो आहे मुर्गीअ जे करे, ऐं असांजे घर में ॾाढो पसंदि कयो वेंदो आहे। उमेद त तव्हांखे ॾाढो वणंदो। ठाहिण बि ॾाढो आसानु आहे, खाइण में बि ॾाढो मज़ेदार आहे। इंशाअल्लाह तव्हांखे ॾाढो वणंदो। अचो तव्हांखे ॿुधायूं त हिन में असांखे कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पवंदी। सभ खां पहिरीं मां अधु किलो गोभीअ जो खयों आहे, कटे धोई साफ़ु करे वरितो आहे। गोभी खे एतिरो कटियो आहे, थोरो स्लाइसिस वॾा वॾा करे वरिता आहिनि। उनखां अलावा हिते मां मुर्गी खणी वरिती आहे। हिते मां बे ज़रूरत इस्तेमालु कंदसि मुर्गी जेतिरी मूंखे ज़रूरत हूंदी। फ़िलहाल मां हिते अधु किलो मुर्गी जो रखियो आहे, धोई साफ़ु करे कटे वरितो आहे हिननि खे बि। हिन खां अलावा असांखे हिन खां अलावा जिन शयुनि जी ज़रूरत पवंदी, 2 बसर वॾा कटे वरिता आहिनि, हिननि खे धोई साफ़ु करे कटे वरितो आहे। 2 वॾा टमाटा हिननि खे धोई वरितो आहे, कटे वरितो आहे। हिन खां अलावा थूम जूं ॻड़ियूं हिननि खे असां छिले वरितो आहे। ऐं हिन खां अलावा जिन शयुनि जी ज़रूरत पवंदी हुन में आहे गिहु फ़िलहाल असां 1 कप हिते रखियो आहे। जेतिरी ज़रूरत पवंदी ओतिरो तव्हांखे असां ॿुधाईंदा हलंदासीं। मसालनि में आहे सभ खां पहिरीं ॻाढ़ा मिर्च 1 चमिचो, सुका धाणा 1 चमिचो, गरम मसालो साबित खणी वरितो आहे, तव्हां पीउ बि इस्तेमालु करे सघो था। लूणु 1 चमिचो, हेड 1 चमिचो, ऐं हिते मां अदरक जो पाउडर इस्तेमालु करे रही आहियां। साबित अदरक अॼु असांखे मार्केट मां कोन मिली, इन करे असां अदरक जो पाउडर इस्तेमालु करे रहिया आहियूं। आख़िर में गार्निश जे लाइ, ख़ुशबू जे लाइ सावा धाणा ऐं सावा मिर्च हिननि खे कटे इस्तेमालु कंदासीं। सभ खां पहिरीं मां 1 कोप गिह जो हिते विझी रही आहियां देॻड़ी में। उनखां पोइ मां हिन में कटियल शामिलु करे रही आहियां। 2 वॾा बसर कटियल जंहिंसां कटे वरितो आहे। हिते दाॻ असांजो बची रहियो आहे, हल्को गोल्डन थी वियो आहे। ऐं हिते असां हिन में जेको आहे थूम कुटे शामिलु था करे छॾियूं त जीअं उहा पची वञे। अगरि तव्हांखे साबित अदरक मिली वञे थी त उनखे बि हिते कुटे शामिलु कजो, असांखे बाज़ारि में न मिली सघी आहे। हिते असांजो बसर गोल्डन थी रहियो आहे, हल्को थी वियो आहे। हिते ई असां पंहिंजी मुर्गी शामिलु करे छॾियूं त चङी तरह बसर सां गॾु ई उहा बि फ्राई थी वञे। फ़िलहाल असां को मसालो शामिलु न कयो आहे। हिते 1 पाउ मुर्गीअ जो मां इस्तेमालु कयो आहे। हिते असांजी मुर्गी फ्राई थी रही आहे, भुॼी रही आहे। हिते बसर बि ॻाढ़ो थी वेंदो ऐं मुर्गी बि फ्राई थी वेंदी, ऐं मुर्गीअ जो जेको कचोपन आहे उहो ख़तमु थी वेंदो। मुर्गी असांजी चङी तरह घी में फ्राई थी चुकी आहे। हिते ई असां शामिलु कंदासीं कटियल टमाटर। हिनखे थोरो हिते फ्राई करे वठंदासीं घीअ में। ऐं हिते ई असां शामिलु कयूं था पंहिंजा मसाला। सभ खां पहिरीं मां शामिलु कयां थी 1 चमिचो लूण जो, 1 चमिचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमिचो सुका धाणा, 1 चमिचो हेड, 1 चमिचो न बल्कि अधु चमिचो हेड, ऐं हिते अदरक वारो पाउडर 1 चमिचो, गरम मसालो थोरो साबित मां इस्तेमालु करे रही आहियां। तव्हां पीउ बि इस्तेमालु करे सघो था, पोइ तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। थोरो मसालनि खे भुञी वठंदासीं चङी तरह। टमाटा जीअं ॻरी वञनि। टमाटो असांजो तक़रीबन ॻरी चुको आहे। हिते ई हाणे असां शामिलु कयूं पिया पंहिंजी गोभी। असां गोभी खे हिते हाणे चङी तरह भुञंदासीं। गोभी खे 5 मिंट ताईं भुञणो आहे घीअ में चङी तरह। हिते गोभी खे असां चङी तरह भुञी वरितो आहे। गोभी में रस पंहिंजो पाणी बची वियो आहे, पर गोभी खे ॻारण जे लाइ हिते असां हिन में पाणी जो 1 कप शामिलु था करे छॾियूं, तीअं जीअं गोभी चङी तरह ॻरी वञे। हिते असां ढक ॾेई छॾियूं 5 खां 10 मिंट नॉर्मल बाहि ते, त जीअं गोभी ॻरी वञे। असां गोभी खे चेक था करे वठूं। गोभी खे पचंदे 5 खां 10 मिंट थी चुका आहिनि। गोभी में अञा बि कचाट आहे, हिनखे हिते पाणी ख़ुश्क थी वियो आहे त हिनखे वरी 1 दफ़ो चङी तरह भुञी वठिजो। भुञण सां गॾु हिन में सावा मिर्च शामिलु करे छॾिजो। हिते ई भुञंदे हिन में सावा मिर्च शामिलु करे वठिजो।
गोभी खे चङी तरह 2 दफ़ा भुंजो। हिकु दफ़ो विझण खां पहिरीं पोइ ऐं ॿियो दफ़ो पचण खां पोइ। अञा बि हिनखे कचाट आहे थोरो, हिनखे असां ॻरणु ॾींदासीं। अगरि त पाणी जी ज़रूरत हुजे त भले हिन में तव्हां पाणी शामिलु करे छॾिजो, पर असांजी गोभी में पाणी जी ज़रूरत न आहे। हिन में फ़िलहालु थोरो पाणी आहे, इन करे हिते असां हिनखे ढक ॾेई छॾियूं त जीअं गोभी अञा ॻरी वञे चङी तरह। भाॼी खे हाणे चेक था करे वठूं, 5 खां 10 मिंट वरी पची वई आहे। गोभी असांजी तक़रीबन ॻरी चुकी आहे। हिते असां हिनखे चङी तरह हिकु दफ़ो वरी गिह ते आणण जे लाइ भुञी वठंदासीं हल्को, त जीअं गिह चङी तरह साइडुनि खां निकिरी अचे। हिते ई मां हिन में शामिलु कंदसि सावा धाणा। आख़िर में सावा धाणनि खे असां सन्हो कटे वरितो आहे। असांजी गोभी, मुर्गीअ जो बोड़ ऐं गोभी बिल्कुलु तयारु आहिनि खाइण जे लाइ। हीअ भाॼी तमामु सुठी थी थिए। जिन माण्हुनि खे गोभी पसंदि आहे उहे गोभी ऐं मुर्गी खाई ॾिसनि, इनशाला तव्हांखे हीअ बोड़ ॾाढो वणंदो। असांजे घर में शौक़ सां खायो वेंदो आहे। छो त असां पंहिंजी भाॼी खे डिश आउट करे था वठूं। असांजी गोभी ऐं मुर्गी जी भाॼी बिल्कुलु तयारु आहे। उमेद त अॼु जी डिश तव्हांखे ॾाढी वणंदी। असांजे घर में गोभीअ सां गॾु, गोभीअ जे बोड़ सां गॾु चांवर पसंदि कया वेंदा आहिनि, त असां थोरा पंहिंजे लंच में चांवर बि पचाए वरिता आहिनि। ऐं मानी उमेद त अॼु जी डिश तव्हांखे ॾाढी वणंदी। पंहिंजे कमेंट जो इज़हार कंदा, असांखे सपोर्ट कंदा, असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा। वरी मिलंदासीं कंहिं ॿी प्यारी डिश सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। बंदि कर काढ़ी के।